ला ला ला। ओह बढ़िया। मुझे पसंद है नीकी। ये कमाल है। वो क्या है? ये कुछ ठंडा सा लगता है। हाँ, ये कुछ ठंडा है। क्या ये चॉकलेट आइसक्रीम है? ओह बहुत बढ़िया नीकी। हाँ। प्यारा ॿारो, अॼु असां सीटी लफ़्ज़ पढ़ंदासीं। सीटीअ खे विसल बि चइबो आहे। अचो त सीटी लफ़्ज़ खे जुमिले में इस्तेमालु कयूं। सिंध बरस बे ज़बर ब का पेशोक सबक चेवा चो थेवानुन पेशा थूं चौथों सबक चौथों सीनिये जेरे सी टाइये जेरे टी सीटी ही अलफ़िये जेरे ई जे पटीअ जा आवाज़ आहिनि। सीटी लफ़्ज़ आहे। अचो त हिनखे जुमिले में कमु आणियूं। हाईअ जेरे ही हमदो ज़बर ही सीनिये जेरे सी टाइये जेरे टी सीटी अलफ़मंदो आहे। हाईअ हे आहे सीटी ही सीटी आहे। ही हमज़ो जे मथां ज़बर हुजे त सम्झी वञिजे त ही लफ़्ज़ मोनस लफ़्ज़ आहे। जेकॾहिं हमज़ो जे मथां पेश हूंदो त उहो मुज़किर लफ़्ज़ हूंदो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।